भलीकार नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। असां सां गॾु आहे सिंध जी महान शख़्सियत अता चानियो साहब। अता चानिया जो तव्हां कमु ॾिठो आहे सिंध जी ज़राअत, सिंध जी सक़ाफ़त ते तमामु शानदार डॉक्यूमेंट्रियूं हुन सां गॾोगॾु अता जो जेको भिटाई ते कमु थियल आहे, भिटाई जो पार्क आहे, पाण यूनिवर्सिटियुनि में वञी लेक्चर बि ॾियनि था, सिंध जे इलाइक़ा झरजंग जाॻिया अथसि। असीं अॼु अता सां गुफ़्तगू कंदासीं। अता साईं तव्हांखे वलीकार चऊं त सर महिरबानियूं, ख़ुशि हुजो। अदा साईं, कीअं ख़्यालु आयो भिटाई खे पढ़ण जो? भिटाई तव्हां कॾहिं पढ़ियो ऐं पोइ भिटाई खे पढ़ी हुनखे सम्झण में केतिरो टाइम लॻो? ऐं जेके तव्हां हाणे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञो था, डॉक्यूमेंट्रियूं बि ठाहियो था सिंध जी ज़राअत ते, जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई, सक़ाफ़त ते, त इहो ख़्यालु कीअं आयो तव्हांखे? भिटाई तव्हां कॾहिं खां पढ़ियो? यार हिनखे तक़रीबन 18 खां 20 साल थी वेंदा। शाह लतीफ़ मूं पढ़ियो, पोइ मुख़्तलिफ़ उस्ताद मिलिया मूंखे, कुझु मुंहिंजो सराउंडिंग कुझु ऐं मूंखे पंहिंजो पर्सनल हिकिड़ो अंदरि में हुई त शाह लतीफ़ पढ़िजे। पोइ पढ़ियो त पोइ मूंखे हुन ॿाम कढियो, घर मां जा ॿाम जले घर मां ॿाहिरि कढियो ऐं पोइ शयूं मूं ॾिठियूं। ख़ासि करे मूं शाह लतीफ़ जे कलाम में जेके जिन शयुनि जो ना ज़िक्र कयल आहे ऐं या माग मकान आहिनि, त उन्हनि शयुनि खे मूंखे अखियुनि सां ॾिसण जो शौक़ु थियो। पोइ उहे मूं ॾिठियूं, उहे उन्हनि खे उन्हनि ते वरी मुंहिंजो ख़्यालु आयो त आउं शाह लतीफ़ जो हिकिड़ो तस्वीरी पिक्टोरियल हिकिड़ो रिसालो छपारायां। पोइ उन ते बि मूं कमु कयो। इहो शुरू जो मुंहिंजो कमु आहे। त पोइ उन इहो के सिलसिलो हलंदो इन बिटवीन वरी मूं उन्हनि शयूं जेके मूं ॾिठियूं त इहे जेके शयूं ख़तमु थियनि पियूं, इन्हनि शयुनि खे मूं चयो त मां गॾु करियां रखां, छो जो उॾोही, उस, पंहिंजो बारिशूं, मौसम, वक़्तु, इन्हनि शयुनि खे ख़तमु करे पियो। त पोइ मूं चयो त हिनखे कंहिं शेल्टर हेठि रखिजनि। उहे शयूं हाणे मूं पंहिंजे ओताक में रखियूं। उहो म्यूज़ियम जी शकल थी वियो। ऐं देन पोइ वरी उहो न छपी सघियो मुंहिंजो जेको इहो किताबनि जो त जेको बरवी खातो ॾिठो। सिंध गवर्नमेंट जो जेको सक़ाफ़त खातो हुनखे मूं ॾिनो। उन्हनि चयो त इहो कास्ट वॾी आहे। पोइ वरी हिननि खे मूं ॾिनो लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे। उन्हनि चयो त लैंग्वेज जो जेको आहे न इहो असांजो कमु इहो न आहे। त पोइ मूं चयो यार हीअ ॿोली आहे, मूं ॿोली पिक्चर कई आहे। ऐं तव्हां त ॿोलियूं मानाऊं लिखो था, डॉक्टर बलोच या आलवाणी या गुरबख्शानी जेके शयूं लिखी विया आहिनि, त हीअ शइ हीअ हूंदी आहे, पाकड़ो ई हूंदो, फलाण ई हूंदो, हैदी हूंदी आहे, नाकेली हूंदी आहे, तंगु ई हूंदो आहे। त उहे शयूं मूं त तस्वीरी हिकिड़ो, हाणे त तव्हां जदीद दौर में पहुचो पिया त उहो तव्हां लैंग्वेज खे उन लेवल ते वठी वञो, और उहा न ॻाल्हि मुंहिंजी सम्झी सघिया। त पोइ उहो वरी किताब हाणे वरी पोइ हिननि खे नयूं शयूं हाणे शुरू कयूं, छो जो उन वक़्तु मुंहिंजी तॾहिं उन वक़्तु कैमरा न, वग़ैरह भिटाई साईं जो जेके शाइरी, जेके ख़्याल हुआ, तव्हां उन जूं तस्वीरूं जेके ॿुधायूं, हा हा त उन्हनि खे ख़बर न पई पए मूं ॾिनो, त तव्हां माना ज़हन इहो ठाहियो त उन्हनि खे जेके भिटाई जिन खे ॻायो आहे जेको सुरनि में, उहे तस्वीरी तौरु अचनि, उहे तस्वीरूं माना हुननि न करे सघिया आहिनि उहो न सक़ाफ़त करे खाते। सघिया। हा हा। पोइ वरी छा थियो जो पोइ मूं चयो त जेकॾहिं हाणे इहे तस्वीर ई नथा कनि त पोइ पंहिंजे पार्ट ते छो न हिननि खे इहो वीडियोग्राफी में आणिजे। हम्म। पोइ बसि ईअं ई शयूं थी वियूं। पोइ म्यूज़ियम जी कलेक्शन थींदी वई, तस्वीरूं निकिरंदियूं हुयूं, मुंहिंजो पंहिंजो मुशाहिदो, मुंहिंजो जेके ॾिसण जी जेका सघ आहे, या मूंखे पाण खे ॾाढो करे दिलि में थियो त शयूं वञी ॾिसां, सिखां, मूंखे सिखण जो घणो हूंदो आहे। पोइ इहो सिखण वारी जेका आहे न, इहो सॼो कुझु मूंखे हिते इन्हनि शयुनि खे गॾु करण में मदद ॾिनी। अच्छा साईं, तव्हांजो जेको ख़्यालु हो भिटाई जो, जेको ॿुधायो 18 साल थी विया, त पहिरीं जेको म्यूज़ियम ॾियां विया हो या तव्हां डॉक्यूमेंट्री ॾियां विया हो? डॉक्यूमेंट्रीज़ त हाणे आहिनि, को 8-9 साल थिया आहिनि डॉक्यूमेंट्रीज़। ऐं म्यूज़ियम खे म्यूज़ियम खे थी विया आहिनि 20 साल, तक़रीबन 18-20 साल म्यूज़ियम खे बि थी विया आहिनि। बसि जीअं ई मूं शाह लतीफ़ पढ़णु शुरू कयो त पोइ उहे शयूं ॾिठमि, पोइ उन्हनि खे कलेक्ट कयूं। आहिस्ता आहिस्ता पोइ उहे शयूं पहिरियां त मुंहिंजो हुयो त शाह लतीफ़ जेके शयूं ॻायूं आहिनि, पोइ मूं वण ॿूटा बि पोखिया। ऐं उहे कुझु सीज़नल हुया, कुझु वरी जेके फॉरएवर वारा वण जेके आहिनि। अॼु बि मुंहिंजी जेकॾहिं तव्हां म्यूज़ियम में तव्हांखे कंडो मिलंदो, तव्हांखे किरड़ मिलंदो, तव्हांखे फोग मिलंदो, तव्हांखे फोग इहो ॿू पोखियो उहो सड़ी वियो।
मुख़्तलिफ़ ॿिया जेके सीज़नल गाह बि पोखिया हुअमि, उहे त मौसम ख़तमु करे छॾिया। पर बहरहाल इहे शयूं पैरेलली हाणे हलनि पियूं ऐं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। ऐं आउं पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब इन जे लाइ सम्झां थो त आउं शाह लतीफ़ जो हिकिड़ो आहे त सदर सी संग पियो परखंडे प्यास, न त केरु ब्राह्मण केरु आऊं खनी जी किणास, हूंद न सिंध सुयास पर पुरी थियसि पधरी। पर वो इहो उन जो शाह लतीफ़ जे कलाम जो इहो जेको आहे न भलायूं आहिनि जेको मूंखे अॼु तव्हांजे साम्हूं हिते विहारियो। अच्छा, तव्हांजे म्यूज़ियम में माना क़दीमी वण उहे नंढा नंढा ॿूटा आहिनि, उन सां गॾु मूं पांजारियूं बि ॾिठियूं आहिनि, भाला बि ॾिठा आहिनि, सिक्का बि ॾिठा आहिनि। तव्हांखे जेकी घणी मुतासिर कंदड़ हुजे तव्हांजे म्यूज़ियम में जेकी शइ पई आहे, जेकी तव्हांजो हिकिड़ो माना निंड में बि सोचियो त इहा मुंहिंजी पई आहे, दिलि वधी थी, उहा कहिड़ी शइ आहे जेकी हुते रखियल आहे? असल में छा आहे जो मुंहिंजे लाइ त चवंदा आहिनि न माउ खे पंहिंजो बच्चो प्यारा हूंदा आहिनि, पोइ हुन में हू तफ़रीक न कंदी आहे। ईअं ई जेको म्यूज़ियम आहे इहो सॼो मुंहिंजे लाइ सोन आहे। इहो त माना उथे वेठे तात मियां महबूबनि जी, त मूंखे 24 कलाक मुंहिंजे म्यूज़ियम जो हुन हूंदो आहे। ऐं जॾहिं उते अंदरि म्यूज़ियम में हूंदो आहियां त मूं वॾो करार में हूंदो आहियां। त सभई शयूं मुंहिंजे लाइ ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि ऐं कोशिशि कई अथमि त शाह लतीफ़ जे कलाम खां ॿाहिरि जेके ख़ासि करे हूअं त हिन दरवेश का शइ छॾी न आहे। ॾिठो वञे इहा कहिड़ा त सॼी सिंध जी तारीख़ खे हिन पिक्चर कयो, उन में वरी जेके राग आहे, राग में जेके म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स आहिनि, खमाच आहे, सुरंदो आहे, सारंगी आहे, तंबूरो आहे, दंबूरो आहे, दंबूरी आहे, शंख आहे, मतिलबु का शइ चंग आहे, आऊं चवां थो त बीन आहे, का बि शइ हिन छॾी न आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेके जेके आहे जीअं जलाल चांडीअ वारो तंबूरो इहो जेको यकतारो आहे या चित्राली यकतारो तव्हांखे मिलंदो, तव्हांखे ही जेका बलोच ही तव्हांजे इलाइक़े में जेको जबल जी इहा जेका तंबूरी वॼाइनि था, तमोरी इहा तव्हांखे चंग मिलंदी, चंग मिलंदो, बीनूं मिलंदियूं, बोनीटो मिलंदो, मतिलबु सिङियूं मिलंदियूं, सहेलियूं मिलंदियूं। त इहा कोशिशि कई त माना इहा सीरीज़ हिकिड़ी खमाच खमाच मूं हिकिड़ो इंडिया खां घुरायो, मुंहिंजे मास्टर सां आणे ॾिनो त हुन खां पोइ वरी मूं पाण खमाच उहे ठाहिया। 3 असां वरी खमाच ठाहियासीं। ईअं मूं सुरंदो बि पंहिंजो ठाहियो, सारंगी बि हींअर अच्छा, असां सोंदो पंहिंजो ठाहियो? पंहिंजो असां पंहिंजो माना जीअं सुरंदो वठी आयासीं हिकिड़े महिरबानी दोस्त ॾिनो, त पोइ उन खां पोइ सुरंदो मूं पाण ठाहियो, असांजो वाढो हुओसि हिकिड़ो महिरबानी वरी चवंदा आहिनि न त शयूं माण्हू कॾहिं भले कम लाइ निकिरंदो आहे त पोइ तव्हांखे शयूं नेचर सपोर्ट कंदी आहे। वाढो बि ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत 80 साल जो हिकिड़ो कोली आहे नंगर जो, उहो मिली वियो। उहे शयूं उन वटि आइडियाज़ जाम आहिनि, उन शयूं ॾिठियूं हुयूं, उहे हथ जूं शयूं ठाहे थो ॾे। त पोइ ईअं ई पोइ पाखड़ा, पलाण, जंड, जंडरियूं, जंड्र त इहे सभु शयूं कोशिशि कई त इहे ऐं ठाहिजनि। सिंध जा समूरा रंग तव्हांजे म्यूज़ियम में हा, आहिनि। ऐं कोशिशि कई अथमि त उहे सभु हिकिड़ी तस्वीर आहे जेकी तव्हांजी चेयर जे मथां आहे, जंहिं लाइ कोचिया बि विया हुओ, कराची विया हुओ, सफ़र घणी कयो, हिन तस्वीर जो राज़ छा आहे? इहो केतिरे में तस्वीर आहे? कुझु अहिड़ा राज़ आहिनि जेके पाण वटि रखिजनि त उहे ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। उहो इहो त मुंहिंजी तस्वीर जेका आहे न इहा ॾाढी मूंखे ख़ूबसूरत लॻी। कोयटा में वियासीं, असांजो हिकिड़ो ग्रुप आहे सिंध SLBC रेडियो सैलून लिसनर्स ग्रुप आहे। उहो असां ग्रामोफ़ोन्स ॿुधंदा आहियूं, पोइ इवेंट ॿ थींदा आहिनि, हिकिड़ो कोयटा में, हिकिड़ो शाहपुर चाकर में। पोइ सालाना गर्मियुनि में हुते थींदो हुओ कोयटा में, ऐं शाहपुर चाकर में सियारे में। हिन साल थियो कोन बदकिस्मतीअ, त ईअं ई पोइ उते ऐं कोयटा में वियुसि त स्टेज ते इहा नौतन जेका इंडियन एक्ट्रेस हुई, इन जी तस्वीर लॻी पई। पोइ उहा तस्वीर जीअं ई मूं ॾिठी त पोइ मूं चयो त इहा तस्वीर मुंहिंजे म्यूज़ियम में हुजे ऐं किथे हुजे। नौतन जी तव्हां फ़िल्म का ॾिठी छा? न, मूं फ़िल्म त ॾिठी हुई, हा। पर मूंखे एज़ सच को उन में फ़िल्म में न इंस्पायर न न कयो, कयो, पर तस्वीर कयो। तस्वीर में मूंखे अलाए छो उहो, हालांकि मूं गूगल वग़ैरह ते या हिन ते तस्वीर ॾिठी, पर उन तस्वीर न हिन तस्वीर में वॾो फ़र्क़ु आहे। उहा ई साॻी तस्वीर गूगल ते पई आहे, पर ही उन ई वॾे मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी। पोइ उन जे लाइ आउं 3 दफ़ा कोयटा वियुसि। अच्छा। हा, आख़िरी पोइ फैज़ मोहम्मद पान वाला हुते
माण्हू आहे उहो उहो हाणे मुंहिंजो यार थी वियो आहे उनजो म्यूज़ियम उहो म्यूज़ियम कमु उनजो उहो सेल बि शयूं कंदो आहे पोइ मूंखे चई त मूंखे हिकिड़ो गिफ्ट ॾिनई टेलीफ़ोन पुराने दौर जो पोइ मूंखे चई और कोई चीज़ चाहिए तो आप बताओ हुनजे साम्हूं ई तस्वीर पई हुई मथे टंगी त पोइ मूं हुनखे चयो मुंहिंजे यार ही तस्वीर मूंखे ॾींदे पोइ हुन छोकिरे खे चई ला हेठि पोइ हेठि लाथईं पोइ ॾिनई पोइ वरी मूं चयो यार हाणे तूं शौक़ीन आहीं तूं हीअं कर त आउं पैसा तोखे ॾियां त पोइ मूंखे चई यार बात सुनो तस्वीर ये पैसा आप आपने जुर्रत कैसे की इसके पैसे लगाने हुँ। आप शौकीन हो, आपको पता है आप कोयटा से वहाँ से एक तस्वीर के लिए आए हो, आपने कैसे किया? आप ये पैसों में मिल सके? नहीं। त पोइ मूंखे चई यार ये मुंहिंजे 35,000 तो लॻ चुके हैं। पोइ त मूं चयो यार इहो मूं लिकाए मूं ई लॻाराया हुया तोखां। चई ठीकु है पोइ पोइ हुन तस्वीर ॾिनी पोइ तस्वीर मूं आणी आणी लॻाई त पोइ वरी आयो हुयो मूं वटि। हुन चयो यार हीअ तस्वीर जो हक़ तूं अदा कयो हिन तस्वीर खे सुठी जाइ ते लॻाई। त इहे शयूं जाम अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॾाढियूं सहुलियूं बि मिलियूं आहिनि की मुश्किल सां बि मिलियूं आहिनि। तस्वीर फ़ोटोग्राफ़र जो कमाल हो या इन एक्टर जी सूंहं हुई इहा हुन या टई चारई शयुनि जो जॾहिं जंक्शन इहो कॉम्बिनेशन ठहियो आहे त पोइ इहा तस्वीर ईअं आहे हालांकि रंगीन कोन आहे इहा तस्वीर तव्हांखे ब्लैक एंड ब्लैक एंड व्हाइट वाइट आहे यस। पर हू जेको माई जंहिं पॉस्चर में इहो सूफ़ खाए पई त उहा तस्वीर ॾाढी मूंखे वणी त उहा आहे पोइ हींअर केरु 50,000 खणी अचे इन तस्वीर जो आशिक़ विदुर जेकॾहिं को 50 लख खणी ईंदो त तस्वीर न भला को चए त असांखे गिफ्ट कर मूंखे वणे पई जीअं तव्हांखे हुन लाइ ॾे। मूंखे आउं ॾिसंदुसि त मूंखां वधीक को हिन जो चाहींदड़ आहे त पोइ आउं हुनखे ॾेई अच्छा। सघां दादा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त के राज़ लिकियल हुजनि ऐं तव्हां ख़ुदि वञी इंटरव्यू कंदा आहियो पोइ कंहिं पेरीअ खां पुछंदा आहियो त तो पेर लिकाया कंहिं चोर खे चवंदा आहियो त केतिरी चोरी कई वरी कंहिंखे चवंदा आहियो त भाउ तव्हां इश्क केतिरो कयो पोइ हिकिड़ो हलियो सोशल मीडिया ते 8 साइडूं कयनि। हा 8 साल सो तव्हां भला ॾियो का अञा नौजवान आहियो के इश्क जा कहिड़ा पेचरा कहिड़ा पंध वरिता अथव? ॾिसो इश्क खां सवा त शइ थींदी न आहे ऐं जेको बि शइ आहे उहा इश्क आहे ऐं सॼो इश्क इहा हिकिड़ी अदबी ॿोली थी ऐं सफ़ा इश्क आहियां पर लाज़मी इंसान न ॾिसो ॻाल्हि ॿुधो ही वॾो ज़मानो जेको आहे न वॾो ज़ालिम आहे शयूं आऊं एतिरो कोई लिकाईंदो बि न आहियां पर हू कीअं आहे कॾहिं कीअं न थियो मूंखे आसारोसि इश्क जो महबूबनि मिंथूं करे सिकण सेखारियोसि तंहिंखां पोइ थियोसि पसण पिरियनि जो यकीनन अदा साईं तव्हांखे भिटाई साईं जो कहिड़े सुर घणो मुतासिर कयो जेको तव्हांजी ज़िंदगी ते घणो शाह गहरा लतीफ़ असर जो कया अथव? सुर त हूअं त सॼो सोन आहे शाह लतीफ़ मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मुख़्तलिफ़ नज़रियनि ते मुख़्तलिफ़ शयुनि ते एहसासनि ते ॻायो अथसि हुनखे डीपली गहराईअ सां हुनखे शयुनि खे ॾिठो पर जेको मूंखे जेको सुर ससुई जेको आहे न उहो आउं चवां थो त असांजो माण्हू जेकॾहिं सुर ससुईअ जे हिकिड़े बैत खे जेकॾहिं असां वठूं त हितां खणी हुत जन रखियो से रसियूं साजन सूंहं सुरत विख्याई वेझो चए थो त टे शयूं मिलंदियूं तव्हांखे जेकॾहिं तव्हां हितां खणी हुत रखियो उहे टे कहिड़ियूं आहिनि साजन सूंहं ऐं सुरत साजन सूंहं सुरत हा महबूब महबूब जेकॾहिं महबूब न आहे त बिना महबूब इंसान केॾो सुहिणो कोन्हे सुहिणो सूंहं सूंहं हाणे सूंहं न आहे त पोइ असां वटि बदसूरती आहे ठीकु न ऐं सुर्त हौसलो इल्मु ॾाहप इहा जेकॾहिं न आहे त पोइ लाइल्मी जहालत चए थो त इहे जेको लाइल्मी जहालत हौसले खां सवाइ बदसूरती ही जेको तव्हांखे महबूब खां अलावा जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियो था त पोइ तव्हां हिते ई रहो तव्हांखे तब्दील थियण जी ज़रूरत न आहे हुत मतिलबु तब्दील थियणो आहे उहो उन तरीक़े सां तब्दील थियणो आहे त जीअं इहे सभई शयूं मिलनि जीअं मिली वियूं त पोइ तव्हांखे हुते रसी आहे सम्झो हितां खणी हुत जन रसियो से रसियूं साजन सूंहं सुरत विख्याई वेझो त शाह लतीफ़ जो इहो ससुई त हुई सॼो सोन सॼो कलाम शाह जो सोन पर आउं चवां थो त हिकिड़ी हिकिड़ी सिट
जेका शाह लतीफ़ जे कलाम में वॾी माना ख़ेज़ आहे, ईअं न फ़ुज़ूल का बि शइ सुर ससुई में तमामु घणा बेत आहिनि। कान्हे। कहिड़ो बेत जेको तव्हांखे सुर ससुई जो अट्रैक्शन कंदड़ हुजे? पुॼां जे न पुॼां त बि वञण जा वस कर्या, सगर आऊं सुॼां त राह में रड़ी मुई। असां वटि कल्चर ऐं समाज आहे त बाबा टारगेट सेट कंदा आहियूं त बाबा विज़न आहे असांजो साल में हीउ करिणो आहे, 5 सालनि मां आऊं हिते हूंदुसि, 10 सालनि में हुते हूंदुसि, ईअं आहे न असांजो त कल्चर इहो आहे। पर शाह लतीफ़ वटि कल्चर इहो आहे त 5 सालनि खां पोइ अलाए किथे हूंदुसि, कीअं हूंदुसि ख़बर न आहे। पर हींअर हाल में मूंखे हितां निकिरणो आहे, हम्म, पंधु करिणो आहे, मंज़िल ते पहुचणो अच्छा। आहे, त पोइ विख बि हू जेका आहे न हिकिड़ो सेकेंड बि हू चए थो ज़ाया न करो, हाल में जेको आहे न शाह लतीफ़ चयो थो त हाल में जियो। असां छा आहे सॼी ज़िंदगी हिकिड़ो त माज़ी ऐं मुस्तक़बिल में जियूं था। बदकिस्मती इहा आहे त शाह जो सॼो कलाम हाल ते आहे, त हाल में तव्हां छा करियो था, हींअर आहे न, हींअर जो न हीअं हींअर। यकीननि। हा त अथव भाई तव्हां भिटाईअ जी सुरनि जी ॻाल्हि कई, भिटाई खे पढ़ियो, तव्हां यूनिवर्सिटियुनि में बि वञो था। तव्हां छा था सम्झो असांजे सिंध जे ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में उहे झूना माण्हू भिटाई खे घणो ॿुधंदा हुआ ऐं भिटाई जा पार्कूं बि आहिनि। अॼु जो नौजवान किथे पहुतल आहे? नौजवाननि ताईं पंहिंजो भिटाई जो पैगाम कीअं पहुचाए? जो तव्हां यूनिवर्सिटियुनि में वञी सेमिनारनि में खिताब बि कया आहिनि, पाण खे कहिड़ो अहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे, पाण खे छा करणु घुरिजे जो नौजवान भिटाई ताईं मुंतकिल करे असल सघो? में छा आहे जो हींअर असां जंहिं एरा में हलूं पिया इहो आहे कारपोरेट माफ़ियाउनि जो दौरु। कारोबारी माण्हू असांजे चो तरफ़ हर शइ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, इवन असांजे दिमाग़नि ते बि कब्ज़ो करे वेठा आहिनि। असांजी पसंदि नापसंदि, उथणु विहणु खाइणु पीअणु सॼो ॿिया तइ कनि था ऐं उनखे ई असां अपनायूं था, ठीकु। हाणे उन दौर में जॾहिं असांजा माइंड जेके आहिनि न हाईजेक थियल हुजनि, कब्ज़े हेठि हुजनि, उन दौर में जेकॾहिं असांजो नौजवान खे शाह लतीफ़ पढ़ंदो त उनखे घटि में घटि सुर्त हूंदी, ॾिसंदो त आऊं किथे ग़लति पिच ते कंहिंजो टूल थी त कोन पियो हलां, आऊं त सही आहियां या ग़लति आहियां। त उहे शयूं अव्हांखे असांजे नस्ल खे शाह लतीफ़ ख़ूबसूरत नमूने सां सम्झाए सघे थो। ॿियो वरी हिकिड़ो एक्सक्यूज़ असां वटि ईंदो त ॿोली, साईं ॿोली जेका आहे न शाह लतीफ़ जी ॾुखी आहे। पर हाणे उन्हनि नौजवाननि खे आउं चवंदुसि अंग्रेजी बि त सिखो था न। हींअर अॼुकल्ह चीनी सिखनि पिया, फ्रेंच सिखनि पिया, पोर्चुगली सिखनि पिया, इटैलियन सिखनि पिया, त पोइ असां पंहिंजी माउ ॿोली छो न सिखूं? ऐं कुझु ॾुखी न आहे, इहो एक्सक्यूज़ आहे। ॿोली सिखण या उन ते शयूं ऐं ॾाढो ख़ूबसूरत आउं चवंदो त अॼु जो नौजवान जेकॾहिं शाह खे सम्झी वञे त सिंध ड्रास्टिक नमूने सां तब्दील थी सघे थी। ऐं आहे सॼियूं वाॻूं ई असांजे नौजवान वटि आहिनि ऐं उनखे सिखणु खपे। ऐं ॿियो को चारो न आहे, ॿियूं शयूं आहिनि कोन असां वटि। ॿियूं हींअर जेको शयूं असां वटि जेको नौजवान वटि पढ़ाइण लाइ न उहो ख़राबु थियण वारियूं आहिनि। असांजो जेको आहे न मिसाल जे तौरु असांजा डॉक्टर थियनि था, तव्हां वञो हैदराबाद में वञो, तव्हां ॾिसो डॉक्टर, उहे डॉक्टर थोरी आहिनि, कसाई आहिनि, उहे इंसान न आहिनि। उन्हनि वटि का बि इंसानियत न आहे जो हू को 5 रुपया बि कंहिं ग़रीब खे छॾनि। फीसिस जी मदद में, डॉक्टरनि जी हू जेके दवाउनि जी मदद में, ईअं ई असां वटि इंजीनियर आहिनि, ईअं ई मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि। माना शाह लतीफ़ वटि इंसानियत आहे, शाह लतीफ़ वटि समाज आहे, शाह लतीफ़ वटि समाज जे भले करण जो हिकिड़ो दवा आहे। बाक़ी त ॿियो सॼो जहान असांजो कारोबारी थी वियो। इवन मूं ॾिठो त माण्हू 2 मिंट कंहिंखे हथु ॾियण बि इन लाइ सोचींदा त ॿ रुपया हितां मूंखे मिलंदा या न। माना असां एॾा कारोबारी ज़हन थी विया आहियूं, हिकिड़े प्रोडक्ट्स थी विया आहियूं, असां हिकिड़ो छा चवंदा आहिनि एॾो समाज गंदो थी वियो आहे। ऐं वरी ॿुधायो वञे त असां साईं तरक़ीअ में आहियूं। तरक़ी खे जिते इंसानियत जी तज़लील थींदी हुजे, जिते तव्हांजा क़द्र, तव्हांजा वैल्यू, तव्हांजो कल्चर, तव्हांजो जेके बि शयूं आहिनि उहे पोइते उछलाए ऐं पोइ तव्हांखे चवनि त न हाणे ही दौर हिन खे फेस करणो, ज़ोरीअ गन पॉइंट ते असांखे शयूं ॾिनियूं पियूं वञनि न, त बाबा पोइते मोटण जी का गुंजाइश मुंहिंजा ऐं ईअं गुंजाइश रखी बि उन्हनि कोन्हे। पर उन्हनि जे बावजूद बि शाह लतीफ़ वटि गुंजाइश जी आहे।
स्पेस शाह लतीफ़ तव्हांखे वठी ॾींदो, पर शर्त इहा त पढ़ो बस। अच्छा, तव्हां चओ पिया त नौजवान बुनियादी तइलीम खां वेंदे यूनिवर्सिटियुनि ताईं जीअं सब्जेक्ट पढ़े थो, ईअं ई भिटाई जे बेतन खे, भिटाई जे रिसाले खे सब्जेक्ट तौरु पढ़नि, ॿोलीअ में बि इज़ाफ़ो थींदो, ॿोली बि बहितर थींदी ऐं हू इंसानियत सिखी पवंदा। जीअं तव्हां डॉक्टरनि जो मिसाल ॾिनो, हर शोबे में ईअं आहे ऐं किथे डॉक्टर तमामु सुठा बहितरीन बि आहिनि। त माना नौजवान सब्जेक्ट तौरु शाह जे रिसाले खे पढ़े। सब्जेक्ट तौरु बि पढ़े ऐं जीअं मिसाल जे तौरु अॼुकल्ह मूं ॾिठो आहे त नौजवान जेको आहे न इहो रोमांटिक शाइरी ॾाढी ख़ूबसूरत पढ़नि था, मुख़्तलिफ़ शाइर, हाणे आउं नाला न खणंदुसि। पर इन जॻह ते जेकॾहिं असां शाह लतीफ़ आउं चवां थो त सॼो रोमांस, वाह! शाह लतीफ़ जे कलाम में जेको रोमांस आहे न उहो अजीब रोमांस आहे। उहो ईअं आहे त शाह लतीफ़ जो जेको आशिक़ु आहे, उहो पंहिंजे महबूब जे लाइ गुल नथो खणी, उहो गुलनि वारी जाइ ते पेर पिसूं कराए थो। ठीकु आहे न, पघर वाहे थो, मथे मंझां मींहुं पुसियो पाणीअ जीअं वहे, मुंहुं भायो नींहुं जिभियूं ॼेरे संदियूं, के धड़ तती माउ के ॼर संदी सॼणे, हले ऐं वाझाए ॿिन्ही ॼेरनि विच में। त शाह लतीफ़ जो जेको किरदारु आहे न उहो इन क़िस्म जो रोमांस, ऐं सिंध जे माण्हूअ खे इन क़िस्म जो रोमांस हक़ वठण जो जेको हक़ वठण जे जेको पंधु आहे, उन में पंध में जेको ॾुखियायूं अचनि थियूं, उन ॾुखियाईनि खे मोह ॾियण में जेको शाह लतीफ़ रोमांस ॾिए थो न, उहो ॿियो किथे बि न आहे, कंहिं शाइर वटि न आहे। शाह लतीफ़ वटि गुल न आहिनि, शाह लतीफ़ वटि ही शयूं न आहिनि जेको अॼुकल्ह असांजे दिमाग़ में, असांजे दिमाग़ जेको कंफर्ट ज़ोन जेको ॿुधायो वञे थो, कंफर्टनेस फलाणो ही न आहे। शाह लतीफ़ चए थो त हिन जॾहिं अव्हां सॼा कब्ज़े हेठि हुजो ऐं उहो जेकॾहिं चवे त अखियूं पूरे जीअं कोन्हे शतरमुर्ग ख़तरो ॾिसंदो आहे, त मां हुन पंहिंजी सिसी जेका आहे न उहो पूरे चवंदो ज़मीन में, उहो सम्झंदो त आउं दुनिया खां लिकी वियो आहियां। ईअं न आहे, शयूं एतिरियूं ज़ाहिर पियूं आहिनि जो असां इन खां फरारियत, असां हींअर फरारियत वारी कैफ़ियत में आहियूं, असां हींअर एक्सक्यूज़ वारी कैफ़ियत में आहियूं। इवन आउं चवां थो त असां हींअर सर्वाइवल वारी कैफ़ियत में, असांजो जेको समाज, स्पेशली आउं सिंधी माण्हूअ जी ॻाल्हि करियां थो, असां वटि पाणी न आहे, स्कूल न आहिनि, जहालत असांजे नसुलनि में रगनि में आहे, असां वटि नशो जेको आहे मंशियात आहे, उहो असांजे नसुलनि खे एज़ ए फैशन तौरु पेश कयो वञे थो। इवन अव्हां वञो असांजो जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में हर तरीक़े जो दुनिया जो नशो आहे, लाइब्रेरियूं न आहिनि, किताब ताईं एक्सेस न आहे, हुननि जूं फीसिस माफ़ न आहिनि, पर नशो तव्हांखे सवलो मिलंदो। मतिलबु इन तरीक़े सां होॾां वञो त तव्हांखे धाड़े लबा आहिनि, तव्हां बेदर्दीअ सां मारिया बि वेंदो, तव्हां ॻाल्हाए नथा सघो, तव्हां चुरी नथा सघो, तव्हांखे माना एॾो हिकिड़ो मुंझल माहौल। उन में जेकॾहिं मूं वटि को हुजे त उन खे कढण जे लाइ को वखर हुजे त माना भिटाई आहे। शाह लतीफ़ खां सवाइ ॿियो को बि चारो न आहे असां वटि, ऐं शाह लतीफ़ खे उन नज़रिए सां अदा साईं, तव्हांजी डॉक्यूमेंट्री में ख़ासि करे असां ऐं ॾिसंदड़ सभिनी ॾिठो आहे भिटाई शामिलु हूंदो आहे, ऐं सिंध जो असुल की जेकी सकाफ़त आहे, असुल का जेके शयूं आहिनि उहे, उन ते तव्हांजो घणो फोकस हूंदो, अकासी हूंदी आहे। त सिंध जो अहिड़ो कहिड़ो खितो आहे जेको पाण चऊं त हीउ निज सकाफ़त आहे, उते तव्हांखे भिटाई जा पार्कूं मिलंदा, उते तव्हांखे जीअं ज़राअत में शयूं कमु अचनि थियूं, पंहिंजारी हर उगाह पिया ॻाइजनि, इहे तव्हांखे कहिड़ो अहिड़ो खितो नज़र अचे थो? हाणे ईअं आहे जो हीउ जेको मशीनी दौरु आयो आहे, उन छा कयो आहे जो जाम शयूं ड्रास्टिक लेवल ते तब्दील करे छॾियूं आहिनि। भिटाईअ जो जेको भिटशा आहे, इन जे सराउंडिंग जेकॾहिं वेंदो त अॼु बि तव्हांखे अजरक जो उहो असली तरीक़े वारो जेको आहे न, जेका अजरक 32 मरहलनि मां गुज़री करे अजरक हिकिड़ी तयारु थी मिले थी, जेका असांजे कुलनि ते हूंदी आहे, उहा अॼु बि उन नमूने सां, उन तरीक़े सां, उन कारज में, उन कारब में ठहे पई। इहा तव्हांखे उते मिलंदी, तव्हांखे उहे पोर मिलंदा, उहो तव्हांखे पाह मिलंदो, तव्हांखे सॼो उहो नीर सां उहो रंगियल अजरकूं मिलंदियूं, उन भाण जो हू जेको आहे न पंहिंजो ॾियनि पिया, जेको लेप ॾियनि पिया, उहो शइ मिलंदियूं, तव्हांखे हिते जंडरी मिलंदी, तव्हांखे हिते काशी मिलंदी, तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ ॿिया इहो जेको खादीअ जो कमु मिलंदो, कोरियन जा कमु मिलंदा, ईअं ई जेकॾहिं थर मां हलिया वञो त थर जो।
पंहिंजो कला का आहे सिंध जेके खाधा आहिनि उहे तव्हांखे मिलंदा ऐं हर खिते खिते में तव्हांखे मुख़्तलिफ़ बुसरियुनि जो हिकु अलॻि इलाइक़ो आहे तव्हांखे ॿियनि जी भाॼी लाड़काणे में वञो त ॿिया मिलंदा लाड़काणे जा इहे ज़ैतून मिलंदा वरी हेॾां वेंदो त पलो मच्छी ऐं झींगनि वारा जेके रेसिपी मतिलबु शाह लतीफ़ जी जेका सिंध आहे उन में जेकॾहिं साहिली पटी वञूं त उते वणझारनि वटि पंहिंजो कल्चर आहे थर जे मारोड़नि वटि पंहिंजो कल्चर आहे सेंट्रल जेका ही जेका सिंध आहे हिते इन्हनि जो पंहिंजो आहे काछे हेॾां ही जेको जो कोहिस्तान वारो कोस्तान पासो का ॾिसो इन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे ऐं उतर वारो जेको पासो इन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो गुलदस्तो आहे सिंध में हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे ऐं ख़ुशनसीबी आहे त उन सॼे गुलदस्ते खे शाह लतीफ़ पंहिंजी कलाम में तारीख़ तौरु लिखी अता साईं सिंध जो पटको जेको आहे निज पटके जो वर जेको हूंदो आहे सिंध जे कहिड़े खिते में ऐं हुन सां गॾु जेकी उहो ॿिपुड़ी अजरक चवंदासीं तव्हां हिन ते कमु बि कयो उहो कहिड़े खिते में पाण खे नज़र अचे थो हाणे तव्हांखे आउं ॿुधायां त सिंध में जेके पटका आहिनि हाणे तव्हां जेकॾहिं बलोची पटको बि हिते ॿधियो वञे थो ठीकु आहे ऐं सिंधी असली जेको पटको उहो बि ॿधो वञे थो राजपूती पटको बि ॿधो वञे थो मुख़्तलिफ़ जेके वर आहिनि बलोचनि में बि जाम आहिनि बुकियनि वारो आहे या मरियनि वारो आहे ईअं मुख़्तलिफ़ आहिनि पर हाणे जेको उहो जेकॾहिं तव्हांखे सिंध में जेको पटको ॿधणु आहे त इहो जेको मोहराणी वारो बेल्ट आहे इते तव्हांखे जेकॾहिं इहे जेके माण्हू मिलंदा जेके समाट जा माण्हू आहिनि मंगरिया आहिनि महर आहिनि इहे वेंदे चोलिस्तान ताईं ऐं वञी वञी परियां राजस्थान में जेकॾहिं सिंधी जेको पटके जे जेको लहु आहे जेको ॿधण जो उहो तव्हांखे इते ई मिलंदो ऐं उहो ख़ासि करे मलमल वारो जेको पटको ई ॿधंदा आहिनि ऐं इते ई जेका आहिनि अञा बि हाला ऐं ओरियां मुंहिंजे ख़्याल में लाखा ॻोठ आहे हिते असली जेको पोरनि वारी जेका ॿुड़ीअ वारी जेका अजरक आहे उहा अॼु बि ठहे पई ॿिपुड़ी जेके चवंदा आहिनि सुहिणी ख़ूबसूरत ॿिपुड़ी जेका अजरक इहा अॼु बि तव्हांखे हुते मिलंदी इहा ठहे पई अदा साईं तव्हांजी डॉक्यूमेंट्री में ढगे गाॾी घणी हूंदी आहे ऐं जीअं पंहिंजे वारी जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई उठनि ते बिठाईंदा आहियो हिकिड़ो हमरचो बि ॿियो वरी जेके आहिनि मौलूद अछड़े थर में वरी जेके पीर साईं जा मुरीद आहिनि उन्हनि जो वरी पंहिंजो राग आहे जीअं कोस्तान में मोरो आहे तव्हांखे अट्रैक्शन घणी कहिड़ी शइ इन दुनिया में तव्हांखे कयो राग जी दुनिया में तव्हां हेॾां विया हमरचो ॿुधो जीअं मोरो ॿुधो ई सभई शयूं घणो हाणे अट्रैक्शन इहा आहे तव्हां मूं कल्ह 2 ॾींहं खां यको आउं सर्च करियां पियो हींअर हिते तव्हांजे कोहिस्तान में हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको मोरो ॻाए पियो ऐं उन मंझां मूंखे तालिब जी तालिब पालारी तालारी जेको आहे न इन जी ख़ुशबू अचे पई मूं चयो यार काश ऐं तव्हांजो ई सोचियो त मुंहिंजे हिननि खे चइजे दरवेशनि खे त इहो मूं ताईं इन जी एक्सेस कजे ऐं ईअं ई हाणे छा आहे हाणे मॉडर्न दौरु अचे पियो त हाणे इहे वॼाईंदड़ घटि थियनि पिया ख़ासि करे तव्हां हीउ जेको थर अछड़े थर वारो पासो हिते तव्हांखे बिना साज़ जे रोज़े धणीअ जी राग वारी शकिल में तव्हांखे हिकिड़ो एसेंस मिलंदो हिते मौलूद बि मिलंदा हिते ग़ज़ल जूं बि शयूं हूंदियूं हिते अलोमिया वारो राग बि हूंदो हिते शाह लतीफ़ ॻायो वञे थो हिते त ख़लीफ़ो नबी बख़्श ॻायो थो वञे हिते मंठार फ़क़ीर ॻायो थो वञे अब्दी फ़क़ीर ॻायो थो वञो त मतिलबु मुख़्तलिफ़ जेके पघारा जेके रहिया आहिनि उन्हनि जूं जेके शाइर रहिया आहिनि उन्हनि खे ॻायो वञे थो त ईअं मुख़्तलिफ़ रंग आहिनि जेकॾहिं हेॾां उमरकोट ऐं अॻियां मिठीअ वारे पासे इहे जेके शफ़ी फ़क़ीर ऐं सादिक फ़क़ीर हिननि जी जेका पोयां जेको नसुलु अचे पियो इहो आहे हेॾां असांजे पासे जेको दीनू फ़क़ीर हो हिते अमीर बख़्श आहे त ईअं मुख़्तलिफ़ रंग आहिनि उहे हलनि था सिंध जी सकाफ़त जा रंग ज़रात बि हिकिड़ी तमामु वॾी आहे जंहिंमें पाण हाणे हर हले थो उहो बि अॻे ढगनि ते हूंदो उठनि ते हूंदो ईअं ई थ्रेशर अॻे ॻाह ॻाईंदा हुआ जीअं तव्हां इहो खितो किथे नज़र आयो आहे त जिते ॿियो जेको सकाफ़त जो रंग जेको ज़रात जो आहे सिंध जा चारई खिता तव्हां सभई घुमिया आहिनि उहो तव्हांखे किथे नज़र आयो घणो जेको तव्हांजी डॉक्यूमेंट्री ज़ीनत बणियो हुजे हा इहो विचोलो जेको सिंध आहे विचोलो सिंध माना मीरपुर ख़ासि इहो हैदराबाद जो ई हिसो ऐं तव्हांखे नवाबशाह इहे जेको मटियारी सांगड़ जो हिसो इते तव्हांखे जेको अॼु बि
तव्हांखे उहो जेको आहे न उन हारीअ खे, उन ज़मींदार खे, उन पोरियत खे ख़बर आहे त आवांदो छा आहे, खंदी छा आहे, अॾ छा आहे, कड़ियो छा आहे, नाली छा आहे, टुक छा आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके इहे जेके औज़ार जेके आहिनि, कोडर, लांट्रो, तव्हांखे रंबी, तव्हांखे नाड़ी, तव्हांजो इहो हर, पाञारी, इहो कुझु न किथे न किथे तव्हांखे इहो एसेंस अञा बि मिलंदो। त इहे शयूं आहिनि अञा, हाणे ख़तमु थियनि पियूं, हाणे मशीनरी जो दौरु आहे, हाणे त आउं चवां थो त उहो जेको जेको कॉर्पोरेट जेको जिन आहे, उन शयूं जाम मार्केट जूं करे छॾियूं आहिनि। अॻे त इहे कुकरी जेका आहे न, उहा जेकॾहिं टुटी पवंदी त उहा हर हारी कुआड़ी खणी 5 मिंट में हणी ठाहे लॻाए कमु पंहिंजो कढे वेंदो हुयो। नाड़ी बि पंहिंजे हथ जी ठाहींदो हुयो, ॿियानो बि पंहिंजे हथ जो ठाहींदो हुयो, टंगड़ी बि पंहिंजे हथ जी ठहंदी हुई। मतिलबु अॻे जेके बि इहे औज़ार आहिनि, इहे असां ऐं ख़ूबसूरती असांजे सिंध जे माण्हूअ जी इहा आहे त हुनुरमंदी हुन वटि जाम आहे। ऐं शाह लतीफ़ जी इहा ख़ूबसूरती आहे त सभिनी हुनरनि खे ऐं सभिनी हुनरनि जे कारीगरनि खे हिन तमामु उत्तम सम्झियो आहे ऐं उन्हनि सभिनीनि खे पिक्चर कयो। अदा साईं, तव्हां पीर साईं पघारिया मुरीद बि आहियो, तव्हांजी ख़तो सॼो हुन पासे, तव्हां हुनजी जिदोजहद खे कीअं ॾिठो ऐं तव्हां मुख़्तलिफ़ इंटरव्यू करियो पिया, डॉक्यूमेंटरी बि करियो पिया, इन इन पीर साईं पघारे जी रूहानी शख़्सियत ते या उनजे तव्हां जेको फॉलोअर्स आहियो, तव्हां ते कहिड़ा असर छॾिया आहिनि रोले के? पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब सम्झां थो त आऊं मुंहिंजा वॾा सूर्य बादशाह जी तहरीक में विढ़िया। ऐं मुंहिंजो ॾाॾो जेको बांको चानियो, उहो उन ते सेफ्टी एक्ट हुयो जेको किपिरे थाणी ते हू 3 महीना हाज़िरी बि भरंदो हुयो। ऐं असांजो जेको ख़ितो आहे, ऐं इहो सॼो असां वारो ख़ितो जेको न होरनि जो ख़ितो रहियो आहे। ऐं ख़ुशनसीबी इहा आहे त असांजा नसुल ऐं पंहिंजी वतन ख़ातिर हिकिड़ी क़ाबिज़ क़ौम सां विढ़िया। ऐं उहो सूर्य बादशाह जो हुनजो ख़ानदान आहे। ऐं असांखे बसि असां रहिया उते आहियूं, असांजे छा चवंदा आहिनि नसलनि में, असांजे जेनेटिक्स में इहे शयूं आहिनि, त पोइ ऐं असांखे मज़ो अचे थो। आउं चवां, आउं वॾे फ़ख़्र सां चवंदो आहियां त आउं हालांकि सूर्य बादशाह जो नज़रियो, हुनजो विज़न, हुनजी वेड़, हुनजी त असां आउं त उनजे लाइक़ु न आहियां, पर ख़ुशि नसीब इन लाइ आहियां त मुंहिंजा जेके वॾा आहिनि उहे इन ॻाल्हि ते हुया। ज़बरदस्त। अता साईं, तव्हां भेटाई पढ़ियो, भेटाई खे तव्हां सम्झो, जॾहिं अमेरिका शिकागो जे शहर में वेही तव्हां अछड़े तरह जो माण्हू जॾहिं उते वेठो, तव्हांखे एॾी सुञाणप मिली, तव्हां कीअं महसूसु कयो? शयूं मूंखे बसि आउं हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो माण्हू आहियां जो मूंखे शयूं इंस्पायर घटि कंदियूं आहिनि, अलाए छो? बहरहाल सही आहिनि, पर उते बि मूंखे ॾिठो आउं वॾियुनि मुंहिंजे लाइ इहे वॾियूं शयूं न आहिनि। मुंहिंजे लाइ वॾी शइ इहा हुई त शाह लतीफ़ जो जेको हिकिड़ो बैत, जीअं मूंखे माउ मिजाज़ पिञारे जीअं पिञियो, हथनि छॾी हाज वई सार संदनि मां, उहा पिञण मूं ॾिठी ऐं उहो पिञारो बि ॾिठो ऐं उहो कमु ॾिठो, त उहो मुंहिंजे लाइ शिकागो जे लेक्चर जेकॾहिं उन कॉन्फ्रेंस जो जेकॾहिं आउं वेटेज करियां त हू 100 गुना उन पिञारे वारी जॾहिं मूं शइ ॾिठी उतां सिखियो, हुते न हुयो शयूं। त आउं हू जेको सिलू बुर्गड़ीअ जेको जे भाई पिरी मिड़ा त सिख चोराकी दाग, उन सिलू बुर्गड़ी वटि जेके गुर आहिनि, जेको कल्चर आहे, जेको क्लासिक्स आहे, उहे शयूं जॾहिं मूं ॾिठियूं त उहे मूंखे ॾाढियूं इंस्पायर कनि थियूं। जेके जंग में माण्हू आहिनि, जेका लोक ॾाह पाए, जेको सावण सताबीअ जो जेको जेको कलामनि जा जेके आलाप आहिनि, उहे जेतिरा मूंखे इंस्पायर कनि था, उहे मूंखे ही जेके कॉन्सर्ट या इहे जेके शयूं आहिनि, कॉस्मेटिक शयूं, उहे मूंखे एतिरियूं इंस्पायर न थियूं कनि।
अच्छा साईं, तव्हांजी पैदाइश, बुनियादी तइलीम ऐं तव्हां केतिरो पढ़िया आहियो, कंहिंजे घर में जनमु वरितो, सिंधी नाइल ॿुधायो? मुंहिंजो ॻोठु बांको चानियूं, अछड़ो थर ऐं जेको नारो कैनाल जेको अॻे हाकड़ो दरिया वहंदो हुयो, इन जी कंदी इहो जेको मोहराणो आहे, इते मुंहिंजो ॻोठु, इते तक़रीबन असांजी जेका शाहिदियूं मिलनि थो, 4-500 साल खां असां इते रहूं पिया, असांजे वॾनि जूं क़बरूं आहिनि। त इते ॼाया आहियूं, इतां ई सिखियो, इतां ई पढ़ियो आहियां, इहे शयूं आहिनि, को वॾो को वॾे अंग्रेज़ी स्कूलनि में या शयूं उते न पढ़ियो आहियां। पर ॾाढो ख़ूबसूरत इलाइक़े में ऐं ख़ूबसूरत माण्हुनि में, ख़ूबसूरत कल्चर में पढ़ियो आहियां ऐं पंहिंजे पाण खे वॾो ख़ुशनसीब सम्झां थो त आऊं इते ॼायुसि ऐं इतां ई अता इते ई मरे त सही। अता खां इंटरव्यू पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो, को भिटाईअ जे सिटनि सां इंटरव्यू पंहिंजी पुॼाणी ते पहुचे, त असांजे नाज़रीन बि ॿुधनि। चए थो त रॻूं थियूं रबाब वॼनि वेल सभु कंहिं, लुछण कुछण न थिए जानबरीअ जवाब, सोई ऐं नज़ाब सोई राहत हूं। अता साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजी क़ीमती टाइम ॾिनो। महिरबानी।